केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक कियो हिस्सो ॿियो मश्क एक्सरसाइज़ आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मश्क हिस्सो ॿियो एक्सरसाइज़ पार्ट 2। पार्ट 2 में असां सेक्शन सी हल कंदासीं डिटेल्ड आंसर क्वेश्चन्स डिघनि जवाबनि वारा सवाल। 5 असांखे सवाल ॾिनल आहिनि, हर हिकु सवाल खे अलॻि अलॻि असां हल कंदासीं। नंबर पहिरियों सवाल आहे व्हाट डू यू मीन केमिकल स्पीशीज़ एक्सप्लेन आयन मॉलिक्यूलर आयन एंड फ्री रेडिकल। केमिकल स्पीशीज़ जी मुराद छा आहे? आयन मॉलिक्यूलर आयन ऐं फ्री रेडिकल जी वज़ाहत कयो। सो जवाब ही आहे त इफ one molecule is identical to an other we can say they are the same chemical species। जेकॾहिं हिकिड़ो मॉलिक्यूल ॿिए मॉलिक्यूल जहिड़ो ई आहे, हिकिड़ी शइ ॿी शइ जहिड़ी ई आहे त असां चवंदासीं इहा साॻी कीमियाई जिन्स आहे। केमिकल स्पीशी इज़ अ केमिकल एंटिटी सच एज पार्टिकुलर एटम आयन आर मॉलिक्यूल। कीमियाई जिन्स हिकिड़ी ख़ासि कीमियाई शइ थींदी आहे, मिसाल जे तौर ते जीअं को ख़ासि एटम या आयन या मॉलिक्यूल। आयन्स जिन में एनायन ऐं कैटायन्स थींदियूं आहिनि। आयन इज़ एन एटम आर ग्रुप ऑफ एटम्स हैविंग चार्ज ऑन इट। आयन या त अकेलो एटम थींदो आहे या एटमनि जो ग्रुप थींदो आहे जंहिंजे मथां हिकिड़ी चार्ज हूंदी आहे। द चार्ज में बी पॉजिटिव कैटायन्स इफ इलेक्ट्रॉन इज़ लॉस्ट। चार्ज जेका आहे उहा पॉजिटिव थी सघे थी जंहिंजे नतीजे में कैटायन ठहंदियूं आहिनि जॾहिं इलेक्ट्रॉन उन्हनि खां लास्ट थी वेंदो आहे, उन्हनि खां इलेक्ट्रॉन हिकिड़ो खसिजी वेंदो आहे त उहो पॉजिटिव आयन थींदियूं आहिनि जिन खे कैटायन सॾिबो आहे। आर नेगेटिव एन आयन इफ इलेक्ट्रॉन इज़ अपटेंड। या वरी नेगेटिव चार्ज हूंदी उन्हनि जे मथां, उनखे चइबो आहे एन आयन। जेकॾहिं इलेक्ट्रॉन को एटम हासिल थो करे त उहो एन आयन थी वेंदो। फॉर एग्ज़ाम्पल सोडियम कैटायन, हाणे ही सोडियम पॉजिटिव आहे, इन ते पॉजिटिव इन लाइ आहे छो त हिन जो इलेक्ट्रॉन विञाइजी वियो आहे। या हाइड्राइड आयन या हाइड्रोजन एन आयन, हाइड्रोजन जे मथां नेगेटिव जी चार्ज आहे, इहो हिकिड़ो कैटायन जो मिसाल आहे छो त हाइड्रोजन हिकिड़ो इलेक्ट्रॉन गेन कयो आहे उनजे करे। आयन यानी एन आयन बि थी सघनि थियूं या कैटायन बि थी सघनि थियूं। Molecular ions, when a molecule loses or gains electrons called molecular ions। जेकॾहिं मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन विञाईंदो या हासिल कंदो त पोइ मॉलिक्यूलर आयन सॾिबो। मॉलिक्यूलर आयन्स आल्सो possess positive or negative charge like any ion। कंहिं ॿिए आयन वांगुरु मॉलिक्यूलर आयन पिणु वाधू जी चार्ज बि रखे सघनि था या उन्हनि जे मथां काटूअ जी चार्ज बि अची सघे थी। इफ इट हैज़ नेगेटिव चार्ज इज़ नोन एज एनायनिक मॉलिक्यूलर आयन। जेकॾहिं उनजे मॉलिक्यूल जे मथां काटू जी चार्ज आहे त उनखे सॾिबो एनायनिक मॉलिक्यूलर आयन। इफ दे हैव पॉजिटिव चार्ज, जेकॾहिं उनजे मथां वाधू जी चार्ज आहे त नोन एज कैटायनिक मॉलिक्यूलर आयन, त उन्हनि खे असां कैटायनिक मॉलिक्यूलर आयन चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्सिल आयन आहे त इहा एनायनिक मॉलिक्यूलर आयन आहे, उनजे मथां नेगेटिव जी चार्ज आहे उनजे करे। फ्री रेडिकल्स, free radicals are atoms and group of atoms having number of unpaired electrons। फ्री रेडिकल जेके आहिनि उहो या त एटम थींदा आहिनि या एटमनि जो ग्रुप थींदो आहे जिन जे मथां जिन जे अंदरि अकेला इलेक्ट्रॉन हुजनि, अनपेयर्ड इलेक्ट्रॉन हुजनि। इट इज़ रिप्रेजेंटेड बाय पुटिंग अ डॉट ओवर द सिंबल ऑफ एन एलिमेंट। इहो आंसर जे मथां हिकिड़ो डॉट ॾेई करे असां हुनखे ज़ाहिर कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन डॉट, हीअ हाइड्रोजन फ्री रेडिकल आहे। क्लोरीन डॉट, हीअ क्लोरीन फ्री रेडिकल आहे। या मिथाइल डॉट, हीअ मिथाइल जी फ्री रेडिकल आहे। फ्री रेडिकल्स आर फॉर्म्ड व्हेन होमोलाइटिक ब्रेकेज ऑफ बॉन्ड बिटवीन टू एटम्स टेक्स प्लेस बाय द एब्जॉर्प्शन ऑफ हीट आर लाइट एनर्जी। फ्री रेडिकल तॾहिं ठहंदा आहिनि जॾहिं को बि मॉलिक्यूल जेको आहे उहो लाइट एनर्जीअ खे जज़ब करे या हीट एनर्जी खे जज़ब करे त उहो बराबरि जे हिसनि में हिकु जड़नि में तक़सीम थी वेंदो, उनजी होमोलाइटिक ब्रेकेज थींदी। मिसाल जे तौर ते जीअं क्लोरीन आहे Cl2 हुजे, उनखे जेकॾहिं रोशनी सिज जी रोशनी लॻे थी त उहो Cl2 ॿिनि हिकु जहिड़नि हिसनि में Cl फ्री रेडिकल ऐं क्लोरीन फ्री रेडिकल अलॻि अलॻि में विरहाइजी वेंदो आहे। फ्री रेडिकल इज़ वेरी रिएक्टिव केमिकल स्पीशी। फ्री रेडिकल जेका आहे उहा तमामु घणी तेज़ आमिल हिकिड़ी कीमियाई जिन्स आहे।
क्वेश्चन नंबर 2 आहे राइट डाउन द एप्लीकेशंस ऑफ केमिस्ट्री इन डेली लाइफ। रोज़मर्रा जी ज़िंदगी में केमिस्ट्री जा इस्तेमाल लिखो। हैव यू एवर नोटिस द हाउस होल्ड बैटरी? छा तव्हां पंहिंजे घर में जेका बैटरी इस्तेमालु कंदा आहियो उहा तव्हां ॾिठी आहे? इट गेट्स रिचार्ज एंड डिस्चार्ज। उहा इस्तेमालु थींदी आहे, डिस्चार्ज थींदी आहे, ख़तमु थींदी आहे, उन ते पखो हलंदो आहे, पर वरी उहा ॿीहर रिचार्ज थींदी आहे बिजलीअ ते। इट्स अ केमिकल रिएक्शन कॉल्ड एज रिडॉक्स। इहो जेको रिएक्शन थिए थो रिचार्जिंग वारो ऐं डिस्चार्जिंग वारो, इहो हिकिड़ो कीमियाई अमल आहे जंहिंखे रिडॉक्स चइबो आहे। What about soaps, shampoos, toothpaste, and other all cleaning agents? These all are prepared with the knowledge of chemistry involving scores of chemical substances. तव्हां जो साबुणनि जे बारे में, शैम्पू जे बारे में, टूथपेस्ट जे बारे में, या इहे जेके बि सफ़ाई वारियूं शयूं तव्हां घर में इस्तेमालु कयो था, उहे इन्हनि जे बारे में छा ख़्यालु आहे? इहे सभई जेके आहिनि उहे सभई कीमियाई शयुनि जे कीमियाई तरीक़नि सां तयारु थियण जे करे ई ठहंदा आहिनि। फ्रॉम मेडिसन टू अवर वॉशरूम, दवा खां वठी असांजे पंहिंजो वॉशरूम ताईं व्यंजन जूं जेके बि शयूं तव्हां इस्तेमालु कयो था, ऑल स्टफ इज़ मेड थ्रू द केमिकल रिएक्शंस एंड रिसर्च। सॼो जेको मटीरियल आहे उहो कीमियाई अमलनि ऐं कीमियाई तहक़ीक़ जे करे ई ठहंदो आहे। द रोल ऑफ केमिस्ट्री इन डेली लाइफ इज़ अनअवॉइडेबल फैक्ट। केमिस्ट्री जो असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में किरदारु अनअवॉइडेबल आहे, उन खां तव्हां इनकार नथा करे सघो। कुकिंग, ईटिंग एंड डाइजेशन ऑफ फूड आर प्योरली केमिकल प्रोसेस। खाधो पचाइणु, खाधो खाइणु, खाधे जो हाज़मो, इहे सभई कीमियाई प्रोसेस आहिनि जेके तव्हां केमिस्ट्री में या साइंस में पढ़ंदा रहिया आहियो। कंस्ट्रक्शन, क्लीनिंग एंड वॉशिंग ऑफ अवर होम्स आर डिपेंडेबल ऑन केमिस्ट्री। तामीराती जेके कम थियनि था उन्हनि में सीमेंट हुजे या जेके सफ़ाई सुथराई थिए थी घर जी, उन जूं जेके बि शयूं आहिनि उहे केमिस्ट्री ते दारोमदार रखनि थियूं। द प्रोडक्शन ऑफ फर्टिलाइज़र, भाण जी पैदावार, शीशो ठाहिणु, प्लास्टिक, सिंथेटिक फाइबर्स, पॉलीमर, सिरामिक्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, सोप्स एंड डिटर्जेंट्स आर बेस्ड ऑन केमिस्ट्री। जेके बि इहे प्रोडक्ट आहिनि उहे सभई केमिस्ट्री ते इन्हिसार कनि थियूं। The disease transmitted through impure drinking water is cholera, typhoid, dysentery, skin and eye infections can be controlled with the help of chlorine treatment to kill the pathogenic organisms to obtain pure water. प्योर वाटर हासिल करण जे लाइ असां छा कंदा आहियूं? पाणीअ जे अंदरि मौजूदु पैथोजेनिक जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे क्लोरीन ट्रीटमेंट जे ज़रिए मारे छॾींदा आहियूं ऐं पोइ उन साफ़ पाणीअ सां असां अखि जा जेके इन्फेक्शन आहिनि, चमड़ी जा इन्फेक्शन आहिनि, या पेचश आहे, मुदे जो बुखार आहे, कालरा आहे, उन्हनि सभिनी खां असां पाण खे बचाए सघूं था। ब्लीचिंग एजेंट, डिसइंफेक्टेंट्स, सॉल्वेंट्स, पेस्टिसाइड्स, रेफ्रिजरेटर्स, PVC एंड ड्रग्स आर मिरेकल्स ऑफ केमिस्ट्री। PVC हुजे, दवाऊं हुजनि, रेफ्रिजरेटर्स हुजनि, जेकी गैसूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, रेफ्रिजरेंट्स ऐं थधाइण जूं गैसूं, पेस्टिसाइड आहिनि, जीतमार दवाऊं आहिनि, या सॉल्वेंट्स आहिनि, डिसइंफेक्टेंट्स आहिनि जेके एंटीसेप्टिक थींदा आहिनि, जरासीमनि खे मारींदड़ दवाऊं, इहे समूरियूं जेके शयूं आहिनि उहे केमिस्ट्रीअ जूं ई पैदावार आहिनि। क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सप्लेन इन डिटेल एम्पिरिकल एंड मॉलिक्यूलर फार्मूला। मॉलिक्यूलर ऐं एम्पिरिकल फार्मूला खे तफ़सील सां बयानु कयो। एम्पिरिकल फार्मूला, द फार्मूला शोइंग मिनिमम रिलेटिव नंबर ऑफ ईच टाइप ऑफ एटम्स इन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड एज एम्पिरिकल फार्मूला। एम्पिरिकल फार्मूला उनखे चइबो आहे जेको मॉलिक्यूल में मौजूदु एटमनि जो घटि में घटि तइदाद ॿुधाए, यानी सादो तइदाद ॿुधाए। एम्पिरिकल फार्मूला खे सादो फार्मूला बि चवंदा आहियूं। एम्पिरिकल फार्मूला शोज़ द सिंपलेस्ट रेशियो ऑफ ईच एटम्स प्रेजेंट इन अ मॉलिक्यूल। Empirical formula does not show the actual number of atoms in a molecule. एक्चुअल नंबर कोन ॾेखारींदो आहे, उनजो सिंपलेस्ट रेशियो ऑफ एटम्स जो ॾेखारींदो आहे जेके मॉलिक्यूल में मौजूदु हूंदा आहिनि। एम्पिरिकल फार्मूला टेल्स अस द टाइप ऑफ एलिमेंट प्रेजेंट इन इट। एम्पिरिकल फार्मूला असांखे कंहिं बि मॉलिक्यूल में मौजूदु अंसरनि जो क़िस्म ज़रूरु ॿुधाईंदो आहे। फॉर एग्जांपल, बेंजीन इज मॉलिक्यूलर फार्मूला C6H6 which has simplest ratio of hydrogen and carbon is 1:1, so the empirical formula becomes CH। हाणे C6H6 मॉलिक्यूलर फार्मूला बेंजीन जो, हिनखे जेकॾहिं सादो कंदासीं त असांखे एम्पिरिकल फार्मूला मिलंदो जस्ट CH। ग्लूकोज़ जो फार्मूलो आहे C6H12O6, इनखे सादो कंदासीं त C1 थी वेंदो, H2 थी वेंदो ऐं O1 थी वेंदो 6 जे खोड़े सां। जेकॾहिं हिन ते 6 जो खोड़ो हणूं त सिंपलेस्ट फार्मूला थी वेंदो ग्लूकोज़ जो CH2O। हिते 2 कोन्हे को ॾिनल, उहो असां 2 ॾेई था छॾियूंसि।
ही सादो फार्मूलो थी वेंदो ग्लूकोज़ जो। Molecular formula. The molecular formula is the formula which shows actual number of atoms of each element present in a molecule. Molecular formula molecule में मौजूद अंसर जे हर एटम जो एक्चुअल नंबर ॾेखारींदो आहे। Molecular formula is derived from empirical formula. Molecular formula empirical formula मां ई ड्राइव कयो वेंदो आहे। Molecular formula mass is calculated by adding atomic weights of its atoms. Molecular formula mass जेको आहे उहो उन जे एटमनि जे वज़ननि खे जोड़ करे ई वरी असां कैलकुलेट कंदा आहियूं। Molecular formula of a compound may be same or multiple of empirical formula. Molecular formula कंहिं बि मुरकब जो या त साॻियो ई हूंदो जीअं एम्पिरिकल फार्मूलो हूंदो आहे या उन जी ज़रबी निस्बत में हूंदो। मिसाल जे तौर ते बेंज़ीन आहे C6H6, इहो ज़रबी निस्बत में आहे। असां हिन खे जेकॾहिं एम्पिरिकल फार्मूला खे ब्रैकेट में रखे ऐं ॿाहिरां उहो अंगु ॾियूंसि जेको असां सादो कयो हुयोसीं त असांखे बेंज़ीन जो साॻियो ई फार्मूलो मिली वेंदो। ही कुझु मुरकब आहिनि, उन्हनि जा एम्पिरिकल ऐं मॉलिक्यूलर फार्मूला ॾिनल आहिनि। कार्बन डाइऑक्साइड एम्पिरिकल फार्मूला CO2, मॉलिक्यूलर फार्मूला बि साॻियो ई CO2, यानी मॉलिक्यूलर फार्मूलो एम्पिरिकल फार्मूलो साॻियो थी सघे थो जेको असां मथे पढ़ियोसीं। ग्लूकोज़ जो फार्मूलो आहे मॉलिक्यूलर C6H12O6, हिन जो सिंपल फार्मूलो आहे CH2O। ईअं ई ॿिया बि मिसाल ॾिनल आहिनि। नंबर चौथों सवाल आहे एक्सप्लेन द स्टेप्स फॉर बैलेंसिंग द इक्वेशन। इक्वेशन खे बैलेंस करण जे लाइ, मुतवाज़न करण जे लाइ जेकी उन जा स्टेप्स आहिनि उहे वाज़िह कयो। मिसाल जे तौर ते पोटेशियम क्लोरेट आहे, उनखे असां जॾहिं ब्रेक डाउन था कयूं त असांखे पोटेशियम क्लोराइड ऐं ऑक्सीजन मिले थी। हाणे असां छा कंदासीं, नंबर पहिरियों आहे त करेक्ट सिंबल फार्मूला रिएक्टेंट साइड ॾांहुं बि लिखंदासीं ऐं प्रोडक्ट साइड ॾांहुं बि असां लिखंदासीं। हाणे हिन में हिकिड़ी का जेकॾहिं ग़लती आहे त उहो असां सही करे लिखंदासीं। पोटेशियम क्लोराइड मां पोटेशियम क्लोराइड ठहियो ऐं ऑक्सीजन अकेली थींदी कोन्हे का, मॉलिक्यूलर फॉर्म में थींदी आहे। सो सही फार्मूलो थी वेंदो असांजो O2 ऐं सबस्क्रिप्ट में गैस, हिन खे हेठां ॾींदासीं सबस्क्रिप्ट में S, यानी सॉलिड हूंदो। पोटेशियम क्लोरेट बि सॉलिड हूंदो। हाणे इहा इक्वेशन ओके आहे। पहिरियों स्टेप असांजो इहो हुयो। नंबर ॿियो स्टेप आहे त ईच साइड ॾांहुं जेके नंबर ऑफ एटम्स आहिनि उहे लिखो। हाणे ही पोटेशियम क्लोरेट खणंदासीं, हेॾो वरी प्रोडक्ट वारा पासा असां खणंदासीं। सो रिएक्टेंट साइड ॾांहुं पोटेशियम 1 आहे, लिखियोसीं पोटेशियम 1, क्लोरीन 1, ऑक्सीजन 3। प्रोडक्ट साइड ॾांहुं पोटेशियम 1, क्लोरीन 1 ऐं ऑक्सीजन 2। हाणे नंबर टियों असांजो स्टेप आहे जेकॾहिं इफ द नंबर ऑफ एटम्स में अपियर मोर और लेस देन अदर साइड, जेकॾहिं एटम हिकिड़े पासे घटि या वधि लॻनि था त बैलेंस द इक्वेशन बाय इंस्पेक्शन मेथड। इंस्पेक्शन मेथड जे ज़रिए इक्वेशन खे असां बैलेंस कंदासीं। मल्टीप्लाई द कोएफिशिएंट विद न्यूमेरिकल सबस्क्रिप्ट। कोएफिशिएंट खे असां ज़रब कंदासीं जेको सबस्क्रिप्ट अंगु ॾिनल आहे, जीअं ही 2 ॾिनल आहे या 3 ॾिनल आहे उन सां। हाणे असां ॾिसूं था त हेॾां वारो पासो खुटल आहे, हिते ऑक्सीजन 2, हेॾां ऑक्सीजन 3 आहे। सो असां हेॾां कोएफिशिएंट ॾेई करे को बि बैलेंस करण जी कोशिशि कंदासीं। पोटेशियम क्लोराइड खे असां अॻियां ॾिनोसीं 2, हेॾां बि ॾिनासीं कोएफिशिएंट 2, हिते कोन हुयो, हिते बि ॾिनोसीं, हिते 3 ॾिनासीं। हाणे हे थी वियो 2 पोटेशियम, 2 पोटेशियम लिखियासीं, 2 क्लोरीन, 2 क्लोरीन, 3 खे 2 सां ज़रब कंदासीं। ओहे न्यूमेरिकल सबस्क्रिप्ट खे ज़रब कबो कोएफिशिएंट सां, 2 खां 6, ऑक्सीजन 6 थी वियो। 2 पोटेशियम, हे 2 पोटेशियम, 2 क्लोरीन, हे 2 क्लोरीन थिया। हाणे प्लस आहे, इहे 2 सिर्फ़ु हिन ते लागू थींदा, इहे 2 हिन प्लस खां हेॾे क्रॉस न करे वेंदा, हिन जो अलॻि कोएफिशिएंट आहे। हिन खे हिन सां ज़रब कयो सबस्क्रिप्ट सां 2 खां 6, सो ॿई पासा असांखे बराबरि लॻंदा। तंहिंजे करे बैलेंस्ड इक्वेशन हीअ थी वई, 2 पोटेशियम क्लोराइड ब्रोकन डाउन टू प्रोड्यूस 2 moles of potassium chloride and 3 moles of molecular oxygen. सवाल नंबर 5 आहे नेम द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री एंड डिस्कस एनी 5 ब्रांचेस। केमिस्ट्री जी शाखुनि जा नाला लिखो। ही नाला आहिनि 11 जेके आहिनि केमिस्ट्री जूं शाखूं आहिनि। उन्हनि में फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, बायो, इंडस्ट्रियल, न्यूक्लियर, इन्वायरमेंटल, एनालिटिकल, मेडिसिनल, क्वांटम ऐं ग्रीन केमिस्ट्री अची वञनि थियूं। के बि 5 वज़ाहत कयो। न्यूक्लियर केमिस्ट्री नंबर पहिरियों, उन जी वज़ाहत कजे त न्यूक्लियर केमिस्ट्री इज़ द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विद द रेडियो एक्टिविटी, न्यूक्लियर प्रोसेसिस एंड प्रॉपर्टीज़।
न्यूक्लियर केमिस्ट्री जे नाले मां ई ज़ाहिर आहे त उहा डील कंदी आहे रेडियो एक्टिविटी सां, ताबकारीअ सां, जेको न्यूक्लियस जे टुटण जे करे थींदो आहे। न्यूक्लियर प्रोसेसिस, मर्कज़ जा जेके बि अमल आहिनि ऐं मर्कज़ जूं ख़ासियतूं आहिनि उन सां वास्तो रखंदी आहे न्यूक्लियर केमिस्ट्री। रेडियो एक्टिव एलिमेंट्स आर वाइडली यूज़्ड इन मेडिसिन एज डायग्नोस्टिक टूल्स। रेडियो एक्टिव जेके अंसर आहिनि, ताबकार अंसर, उन्हनि खे बीमारियुनि जी खोज जे लाइ दवाउनि जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे एंड एज अ मीन्स ऑफ ट्रीटमेंट, ऐं इलाज जो ज़रियो पिणु इन्हनि खे कयो वेंदो आहे, स्पेशली फॉर कैंसर, preservation of food and generation of electric power through nuclear power reactors. न्यूक्लियर केमिस्ट्रीअ जे सबबि ई असां इलेक्ट्रिक पावर जेके न्यूक्लियर पावर हाउसिस आहिनि उहे असां तयारु कया आहिनि। खाधे खे देरि ताईं बचाइण में असां न्यूक्लियर केमिस्ट्री जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं कैंसर जो इस्तेमालु पिणु न्यूक्लियर केमिस्ट्री जे ज़रिए थिए थो। ॿी ब्रांच आहे मेडिसिनल केमिस्ट्री, the branch of chemistry which deals with the synthetic organic chemistry, pharmacology and various biological specialties. मेडिसिनल केमिस्ट्रीअ जो तालुक़ु जेको आहे उहो ऑर्गेनिक केमिस्ट्री जेका सिंथेटिक आहे उन सां ऐं फार्माकोलॉजीअ सां ऐं ॿियूं जेके बायोलॉजिकल स्पेशलिटीज़ आहिनि उन्हनि सां हिन जो तालुक़ु आहे। ख़ासि तौर ते दवाऊं तयारु करणु, जीअं फार्माकोलॉजी में पढ़ायो वेंदो आहे, जंहिंमें असां दवाउनि जो ऐं माण्हूअ जे जिस्म जो मुआइनो ॿिन्ही जो गॾियल मुतालियो कंदा आहियूं, उन जे बारे में मेडिसिनल केमिस्ट्रीअ जो किरदारु हूंदो आहे। द मेडिसिनल केमिस्ट्री इज़ यूज़्ड इन सिंथेसिस ऑफ केमिकल्स, बायोएक्टिव मॉलिक्यूल्स, ड्रग्स एंड फार्मास्यूटिकल एजेंट्स। मेडिसिनल केमिस्ट्री खे इस्तेमालु कयो वेंदो आहे बायोएक्टिव मॉलिक्यूल्स सां, अहिड़ियूं दवाऊं जेकी हयातियाती शयुनि मां ठहनि, मिसाल जे तौर ते जीअं वैक्सीन तयारु थींदियूं आहिनि या फार्मास्यूटिकल एजेंट्स जीअं दवाऊं थी वियूं, उन्हनि सां हिन जो मेडिसिनल केमिस्ट्री जो तालुक़ु हूंदो आहे। क्वांटम केमिस्ट्री, the branch of chemistry which deals with the application, mechanics and experiments of physical models in chemical systems. फिज़िक्स जा जेके बि तौर तरीक़ा आहिनि या हरकियात जा जेके तौर तरीक़ा आहिनि उन्हनि खे जॾहिं असां केमिस्ट्री ते अप्लाई कंदा आहियूं त इहो समूरो क्वांटम केमिस्ट्रीअ सां तालुक़ु रखे थो। इट इज़ आल्सो कॉल्ड एज मॉलिक्यूलर क्वांटम मैकेनिक्स। हिन खे मॉलिक्यूलर क्वांटम मैकेनिक्स जो पिणु नालो ॾिनो वियो आहे। नंबर चौथी ब्रांच आहे बायोकेमिस्ट्री। बायोकेमिस्ट्री इज़ द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विद द कंपाउंड्स ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स। बायोकेमिस्ट्री केमिस्ट्री जी उहा शाखा आहे जेका जानदार शयुनि जे मुरकबनि सां वास्तो रखे थी। प्लांट्स एंड एनिमल्स एंड देयर मेटाबॉलिज्म एंड सिंथेसिस इन द लिविंग बॉडी सच एज कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स एंड फैट्स। मिसाल जे तौर ते ॿूटनि ऐं जानदारनि जी जेका मेटाबॉलिज्म थींदी आहे या शयूं तयारु थींदियूं आहिनि जानदार जिस्मनि जे अंदरि, मिसाल जे तौर ते कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स ऐं फैट्स कीअं उहे अंदरि मेटाबोलाइज़ थियनि थियूं, कीअं सिंथेसाइज़ थियनि थियूं, इन सां बायोकेमिस्ट्री वास्तो रखे थी। Biochemistry helps us to understand how living things obtain energy from food. बायोकेमिस्ट्री असांखे इहो सम्झाईंदी आहे त खाधे मां तवानाई कीअं हासिल थिए थी। It tells that how disorder or deficiency of these biomolecules cause diseases. असांखे इहो पिणु ॿुधाए थी त इन्हनि शयुनि जी खोट कीअं बीमारियूं पैदा करे सघे थी। This branch is useful in medicine, agriculture and food science. इहा शाख बायोकेमिस्ट्री एग्रीकल्चर में, फूड साइंस में ऐं मेडिसिन में तमामु घणी मददगार आहे। नंबर 5 ऐं आख़िरी आहे ग्रीन केमिस्ट्री। द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विद द स्टडी ऑफ प्रोसेसिस एंड डिज़ाइनिंग प्रोडक्ट्स विच आर कंपोज्ड ऑफ लेस हज़ार्डस सब्सटेंसेस। इट इज़ आल्सो नोन एज सस्टेनेबल केमिस्ट्री। केमिस्ट्री जी उहा शाखा आहे जेका उन्हनि तौर तरीक़नि ऐं शयुनि तयारु करण जे बारे में ॿुधाईंदी आहे जेके माहौल जे लाइ घटि नुक़सानकार हुजनि। हिन खे सस्टेनेबल केमिस्ट्री पिणु चयो वेंदो आहे। हिते असांजो अॼोको जेको लेक्चर आहे उहो पुॼाणीअ ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।